नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॼामशोरो में एसएसपी ॼामशोरो अमजद अहमद शेख जी हिदायतुनि ते 14 ऑगस्ट जश्न आज़ादी जे हवाले सां सिक्योरिटी सख़्त ज़िले ॼामशोरो में जश्न आज़ादी तकरीबन तोड़े रैलिन खे पुलिस सिक्योरिटी सख़्त करण सां गॾोगॾ पुलिस स्टेशन चेक पोस्टुनि ते पाकिस्तान जो झंडो क़ौमी परचम लॻाया विया। ॿिए तरफ़ राब्तो करण ते एसएसपी ॼामशोरो अमजद अहमद शेख صحافين सां ॻाल्हाईंदे चयो त 14 ऑगस्ट पाकिस्तान जी आज़ादीअ जो ॾींहुं आहे। जश्न आज़ादी खुशीअ जे मौक़े ते ॼामशोरो जे शहरनि समेत पूरी क़ौम खे मुबारकूं पेश करियां थो। पुलिस जूं मुल्क ऐं क़ौम लाइ बेमिसाल कुर्बानियूं आहिनि। शहरनि खे अमन अमान तहफ़ुज़ फराहम कराइण